खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा जे मौके ते लोड शेडिंग सबबि दर्जी सख़्त परेशान आहिनि। बिजली जे अच वञ सबबि सिलाई जूं मशीनूं सड़ी वञनि थियूं। बिजली न हुजण करे असां जनरेटर जो इस्तेमाल कंदा आहियूं। इन मौके ते दर्जन जो चवण आहे त बिजली जो बहरान ख़त्म करे बिजली ॾिनी वञे जीअं असां ग्राहकनि खे वॻा ईद ते सिबी ॾेई सघूं। बाबा लाइट जे करे ॾाढी मुसीबत लॻी पई आहे। असां वटि लाइट कोन्हे, बुकर में कोन थो लॻे, नको थो कमु निकिरे, सफ़ा आश्चर्य लॻी पई, हालत लॻी पई आहे। असांखे जाम मसइला आहिनि लाइट खां सवाइ का शइ कोन आहे। हिन करे गवर्नमेंट खे अपील था करियूं, महिरबानी करे सभु कमु छॾियो, पहिरीं लाइट जो बंदोबस्तु करियो। लाइट न हुअण जे करे न को घर में पाणी थो अचे, न को हिते कपिड़ा सिलाई थी सघनि था, न को का बि दुनिया जो कमु ई कोन थो हले। हिन करे महिरबानी करे लाइट जो जेतिरी कोशिशि थी जल्दी करे माना बहरान ई ख़त्म थियो वञे ऐं लाइट बहाल कई वञे। असांजी गवर्नमेंट खां अपील आई आहे। लाइट का ये है कि हर 2 घंटे के बाद लाइट जाती है, 2 घंटे चलती है। पहले ये शेड्यूल था, लेकिन अब उससे भी ज़्यादा जब से ये थोड़ा मौसम हुआ है, अब तो पूरा दिन लाइट गायब है। इस वजह से काम सारा मुतासिर हो गया है। बस जो काम करना था वो नहीं कर सके हैं। अभी सिलाई है वही है हमारी, अगर ज़्यादा मांगते हैं तो फिर ग्राहक नाराज़ होते हैं, या उनके पास भी गुंजाइश नहीं है, हर चीज़ महंगी हो गई है। तो एक सिलाई जो पिछली दफ़ा 700 या 600 हम लेते हैं, तो अभी तो वही चल रहा है। लाइट न हुजण जे करे असां लाज़मी आहे त असांजो सॼो सिस्टम आहे लाइट ते, लाइट न हुजण जे करे सॼो सिस्टम ई आउट थी थो सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।